नमस्कार, तव्हां सभिनी जो दिल जी गहराइयुनि सां स्वागत। दादा लाल कृष्ण आडवाणी साहब असांजे विच में अची चुका आहिनि। ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो स्वागत कंदासीं। सारी रात सुबहान जागी जन याद कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिट्टीअ लधो मान, कोड़े कन सलाम आगह अचियो उनजे। सुहिणा सिंधी, शहाणा सिंधी, सूंहं वारा सिंधी, सिक वारा सिंधी, सभिनी जे दिलुनि में सिंधी। सिंधियुनि जी हिन मेड़ में मां कविता इसरानी ऐं मुंहिंजा साथी डॉक्टर बलदेव मटलाणी तव्हां सभिनी जो दिल जी गहराइयुनि सां स्वागत था कयूं, आजियां था कयूं। नाज़रीन, सहयोग सयादरी सिंधु अवार्ड जे आयोजन में सहयोग फाउंडेशन बाबति मां थोड़ी तव्हांखे ॼाण ॾियणु चाहींदुसि त सहयोग फाउंडेशन जी स्थापना अॼु खां 3 ॾहाका अॻु 1985 दौरान थी। हुननि जो मेन ऑब्जेक्टिव ई इहो हो त केतिरा ई शख़्स जेके मुख़्तलिफ़ मैदाननि में पंहिंजूं बहितरीन ख़िदमात अंजाम ॾियनि था, उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। हुननि इंडियन एक्सप्रेस सां कोलेबोरेशन करे नेशन वाइड पूरी राष्ट्रीय सतह ते एडवर्टाइज़मेंट्स करायूं। हर साल तक़रीबन 17,000 उन्हनि खे नॉमिनेशन्स ईंदा हुया ऐं जजिस जे पैनल ते स्पोर्ट्स लाइ सुनील गावस्कर, मेडिकल लाइ डॉक्टर BK गोयल। असां हर साल ॾींदा आहियूं। उन में असांजो पूरो साथ ॾींदो आहे सह्याद्री चैनल। सह्याद्री चैनल महाराष्ट्र जो हिकु अहिड़ो चैनल आहे जेको निरंतर महाराष्ट्रियन प्रोग्राम्स यानी मराठी प्रोग्राम्स टेलीकास्ट कंदो आहे, पर हफ़्ते में हिकु भेरो असां हिन चैनल ते सिंधी प्रोग्राम बि ॾिसंदा आहियूं। त दोस्तों, वधंदासीं अॻिते। सभिनी खां पहिरीं असां अॻिते वधण खां पहिरीं आमंत्रित करणु चाहींदासीं एडिशनल डायरेक्टर जनरल आदरणीय मुकेश शर्मा जी के मंच पे। आदरणीय लालवाणी जी, यहाँ पर सभी उपस्थित सिंधी कम्युनिटी के लोग, खासतौर से जिनको आज हमने बुलाया है सिंधी अवार्ड्स के लिए, ज़्यादा नहीं कहूँगा। सबसे पहले आप लोगों का स्वागत करते हुए इतना बताऊँगा कि दूरदर्शन केंद्र मुंबई में सह्याद्री चैनल ही अकेला ऐसा है जिसने कि सिंधी प्रोग्राम्स को अभी तक सो कॉल्ड पिगी राइट दी है, इन द सेंस कि हम ही लोग करते रहे। 104 एपिसोड्स हमने सिंधी सर्वेश प्रोग्राम के बनाए थे। जे हिन कार्यक्रम जे असांजे आदरणीय मुख्य अतिथि साहब आदरणीय दादा लाल कृष्ण आडवाणी, देश जा भूतपूर्व उप प्रधानमंत्री, उहे मंच ते अचनि ऐं दीप प्रज्वलन करे कार्यक्रम जो शुभारंभ कनि। गॾोगॾु आमंत्रित करणु चाहींदमि असांजे विच में मौजूद फिल्म मेकर पहलाज निहलानी साहब जिन खे, उहे बि मंच ते अचनि। आमंत्रित करणु चाहींदमि फिल्म मेकर एंड TV एंकर आदरणीय प्रतिभा अडवाणी के, कि उहे बि मंच ते अचनि। आमंत्रित करणु चाहींदमि एडिशनल डायरेक्टर जनरल दूरदर्शन मुकेश शर्मा साहब जिन खे, दादा लाल कृष्ण आडवाणी के वठी अचनि। सहयोग फाउंडेशन जे रूह रवा डॉक्टर राम जवाहरानी साहब जिन के भी अनुरोध कंदमि मंच ते अचनि। फिल्म मेकर राजकुमार हीरानी साहब जिन सां भी मुंहिंजी निमाणी वेनती है कि मंच ते दीप प्रज्वलन लाइ असांजो साथ ॾियनि। गॾोगॾु आमंत्रित करणु चाहींदमि सहयोग फाउंडेशन जे वाइस चेयरपर्सन चंदर मंगनानी साहब जिन के कि दीप प्रज्वलन में असांजो साथ ॾियनि। डॉक्टर राम जवाहरानी साहब जिन सां कि राजकुमार हीरानी जिन जो स्वागत कनि। सहयोग फाउंडेशन जी ॼाण असीं तव्हांखे ॾिनीसीं, पर कंहिं बि कम खे करण लाइ हिकु सॼी टीम जी ज़रूरत हूंदी आहे। पर हिते त हिकु शख़्स ई अहिड़ो आहे जेको सॼी कमान पंहिंजे हथनि में खणी बीठो आहे ऐं दुनिया जे साम्हूं हिकु मिसाल बणिजी वियो आहे। मां सत्सम्मान मंच ते आमंत्रित करणु चाहींदमि सहयोग फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर राम जवाहरानी साहब जिन खे, उहे अचनि ऐं पंहिंजो उद्बोधन ॾियनि। मुंहिंजा दोस्तो, हिकु दफ़ो वरी सहयोग सह्याद्री अवार्ड्स जे हिन तरफ़ां तव्हांजो स्वागत आहे। मिस्टर मुकेश, तव्हांखे ॿुधायो त हीउ 4थों साल आहे एक्चुअली जेके असीं सिंधु अवार्ड ॾेई रहिया आहियूं गॾिजी करे, ऐं हिननि जो तमामु सुठो साथ मिलियो आहे मिस्टर मुकेश शर्मा जो।
104 एपिसोड जेके सिंधी सर्वे जा सॼे दुनिया मां सिंधी असां घुरायासीं, उन्हनि सभिनी जा इंटरव्यूस असीं हिते वरितासीं ऐं उनजो किताब पिणु निकिरी चुको आहे। त उन लाइ मिस्टर मुकेश शर्मा सचपच सिंधियुनि जे लाइ जेको करे रहिया उनखे आफ़रीन आहे। अॼु असांजे विच में समूरे भारत असांजे सिंधियुनि जो महबूब नेता, सिंधी जातीअ जो रहबर श्री LK आडवाणी साहब मौजूद आहिनि, जिन जे जीवन हिकु आंधी में जोत जगाइण वारा सिंधी, आंधी में जोत जगाइण वारा सिंधी, आंधी में जोत जगाइण वारा सिंधी, है खाक के सोन बनाइण वारा सिंधी, टका टक आंधी में जोत जगाइण वारा सिंधी। मस्तन जा मेला मेला मेला, मस्तन जा मी टुगेदर सिंपल we do Sindhi style dance now. मस्तन जा मेला मेला मेला, मस्तन जा मेला मेला मेला, लगंदा ही लगंदा। Thank you sir. मेला मेला। त हलूं था सिंधु सहयोग सह्याद्री अवार्ड्स की तरफ। नाज़रीन, असांजो पहिरियों सिंधु सहयोग सह्याद्री अवार्ड वञे थो उन शख़्स खे जंहिंखे फिल्म प्रोडक्शन, फिल्म एडिटिंग, फिल्म डायरेक्शन ऐं फिल्म लाइ स्क्रीन प्ले लिखण ते मुकम्मल महारत हासिल आहे। अॼु उन जो नालो फिल्म जे कामयाबीअ जी ज़मानत मञियो वञे थो। हुन जेके बि फिल्मूं ॾिनियूं उन्हनि कामयाबी जूं बुलंदियूं माणियूं। मुन्ना भाई MBBS, लॻे रहो मुन्ना भाई, PK, जेका बि फिल्म आई उन सचपच त सिनेमा हॉल जा दरो दीवार भञी छॾिया। ऐं उहो शख़्स को ॿियो न पर असांजो पंहिंजो सिंधी भाउ आहे राजकुमार हीराणी साहब। पहले तो नमस्कार सबको। पुरस्कार, कोई भी पुरस्कार मिलता है वो प्रोत्साहन बढ़ाता है, तो सबसे पहले तो आभारी हूँ सहयोग फाउंडेशन का जो मुझे सम्मान दिया। पुरस्कार मिलने से हिम्मत और बढ़ती है कि अच्छा काम करने की, तो बहुत बहुत धन्यवाद। और मेरे लिए सबसे खुशी की बात आज ये है कि ये अवार्ड मुझे दादा के हाथ से मिला। मटेज यो मुल्क मटियो ता घोरियो, टमाटम मस्त कलंदर सखी शाबाज कलंदर, मस्तो मस्त कलंदर मस्तो मस्त कलंदर, मस्तो मस्त कलंदर मस्तो मस्त कलंदर, झूले झूले लाल दम मस्त कलंदर, झूले झूले लाल दम मस्त कलंदर, सेवण जी सरकार दम मस्त कलंदर, हरियन जो आधार दम मस्त कलंदर, दम मस्त कलंदर। ये अलाए केतिरियूं स्कीम्स आहिनि जिन खे लीड करण में हिन जो योगदान रहियो आहे। त असीं पंहिंजी भेण विमला योगेश खे सहयोग सह्याद्री सिंधु अवार्ड ॾियण लाइ चवणु चाहियां थो। सभु सिंधी वेठा आहियूं, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, पंजाबी पंजाब लाइ वेंदा, गुजराती गुजराती वेंदा, महाराष्ट्र वेंदा, मद्रास, सिंधी केॾा वेंदा बाबा, गांव तव्हांजो कहिड़ो ख़बर ई न आहे। त मां चवां थो अहिड़ो कोई टुकर ॾियो, अहिड़ो को ज़मीन जो टुकर ॾियो सिंधियुनि खे, पोइ हुननि जा कम ॾिसो, हुननि जी शेवा ॾिसो, हुननि जी मतिलबु छा त शेवा भाव आहे सिंधियुनि में, छा त एको आहे, छा त हिक ॿिए खे खणंदा मथे। हुन लाइ मां तव्हांखे चवंदुमि जेको बि चवां
तव्हां चइजो वाह वाह सिंधी, छो जो असां आहियूं ई वाह वाह सिंधी। त प्लीज़ मुंहिंजो साथ ॾिजो, एवरीवन सभई चओ, जेको मां चवंदो पुठियां वाह वाह सिंधी। खपे टुकर ज़मीन जो घर ठाहिण जे लाइ, जिते मुफ़्त जी बिजली, मुफ़्त जो पाणी, मुफ़्त जो घर ऐं मुफ़्त जी मानी, सभिनि जे घर में हुजे हिकु कार, मौजी ममता पीउ जो प्यार, प्यारो ॾाढो प्यारी। सुहिणी भी आहे, सुरीली भी आहे। जी दोस्तों, शी इज नन अदर देन शिवानी घनश्याम वासवानी। मस्त कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू, भेज कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू, मस्त कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू, भेज कलंदर वाही तू, लाल कलंदर वाही तू, तोखे कहिड़े नाल सां मां सॼा। कलंदर वाही तू, अले मुंहिंजा मारुआड़ा, मुंहिंजा सागियाड़ा, मुंहिंजा जोगियाड़ा, मुंहिंजा ढोलण ईंदा, मुंहिंजा मारू ईंदा, मुंहिंजा ढोलण ईंदा, मुंहिंजा मारू ईंदा। इज अ जीनियस, ही इज अ हीरो, ऐं ही शख्स आहे हीरो हिंगोरानी। खे ख़बर आहे तुंहिंजे गुनाह जी सज़ा मौत आहे। वतन तां जान भी गोरी त परवाह नाहे। डू यू नो, तो तमामु वॾो डो कयो आहे ऐं पंहिंजे मुल्क सां प्यार करण ॾो आहे। अहिड़ो कहिड़ो कानूनी किताब आहे जंहिंमें वतन सां वफ़ादारी करण खे जुर्म थो सॾियो वञे। हेमू, तूं हिकु दफ़ो वरी सोच। भारत माता की जय, वंदे मातरम। कोर्ट जो साथ ॾींदे, कोर्ट जी इज़त कंदे त तुंहिंजी आडवाणी साहब जिन खे नवाज़ियो वञे, ऐं श्री पहलाज निहालानी साहब ऐं भेण प्रतिभा आडवाणी, राम जवरानी, साईं नौतन तोलानी साहब जिन खे बि अर्ज़ु आहे त मथे मंच ते अचनि। गॾु कमु कंदा हुआसीं त वाजपेयी चयो त हिन में सिंधी छो न, सिंधी हुअणु खपे, ऐं तंहिंजे करे चयईं त ॿियो केरु करे या न करे, पर असांजी पार्टी जो कमिटमेंट आहे पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन, पंहिंजे मैनिफेस्टो में, त असीं जे राज में ईंदासीं त असीं सिंधीअ खे रिकग्नाइज़ लैंग्वेजिस जे प्रोविज़न में इंक्लूड कंदासीं। त मां पहिरियों जेको कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करणु चाहींदुसि सो इहो हूंदो त ही लैंग्वेज जा नाला सभिनी जा आहिनि, जिन में हिंदी बि आहे, मराठी बि आहे, गुजराती बि आहे, सभई आहिनि, पर सिंधी कोन्हे। तंहिंखे मां चाहींदुसि त सिंधी बि उन में हुजे।